मदाहे मुस्तफा। छोता हर हर हकीमन दे मुखे खणो चाक थी दसमदीनो घुमाए अचो मुझे दर्दन जी भी दवा कन मुखे मदनी जे दर ते बुझाए अचो। आउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सिंधी मीडिया जे सभ खां वॾे नातिया मुक़ाबले मदाहे मुस्तफ़ा में आहियां तव्हांजी मेज़बान फौज़िया ख़ादिम। अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहुं अची वियो आहे जंहिंजो अव्हांखे ऐं मिठे मुर्सिल जे सना ख़्वाननि खे इंतज़ारु हुयो। इन इंतज़ार जी बेचैन कैफ़ियत में सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मदाह सुबह लाख हिते मौजूदु आहिनि ऐं अचो त ॾिसूं असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो छा आहे? महक मंगण। महक, अच्छा महक, सिंध टीवी तव्हांखे हिकु चांस ॾिनो आहे नात ख़्वानी मुक़ाबले में, त तव्हां कुझु ॿुधायो हिन जे लाइ? बस कोशिश कंदासीं त सुठे खां सुठो पढ़ूं। मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। सुभान अल्लाह। बेटा तव्हां वेटिंग में वेहो, तव्हांखे वरी ॿीहर घुराईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो छा आहे? आदि मुख्तियार अली। किथां खां आया आहियो? कंडियारो खां। ऐ दिल एॾो तड़प न रोई इंशाअल्लाह इंशाअल्लाह 12 महीने सागे महीने। अच्छा, घणे अरसे खां नात ख़्वानी कयो पिया? थोरो टाइम थियो आहे। थोरो टाइम। माशाल्लाह माशाल्लाह पुट, जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं मुंहिंजा कीर ऐं किथां आया आहियो? कारी अली शेर हत्तार सचल ॻोठ कराची। माशाल्लाह। कारी साहब बिस्मिल्लाह। ओहा महफ़िल रब प्या नसीब करे जहाँ विच आयल तेरी ज़ात होवे कुरान करीम द्या लोलिया होवन तेदा जिक्र ते महफिल नात होवे रिसालत दे नारे रिसालत दे नारे हणल आशिक या रसूल अल्लाह वाई बात होए। तमामु सुठो माशाल्लाह। अल्लाह साईं तव्हां ख़ुशि रखे। बाक़ी हाणे मुतफ़िक़ा असांजी सलाह आई आहे पंहिंजनि प्यारनि दोस्तनि सां गॾु, साईं जागीराणी साहब ऐं इरफान समी प्यारे भाउ सां गॾु। आईंदा जेको असांजो राउंड आहे हुन लाइ सिलेक्ट आहियो, हुन लाइ वधीक अञा तव्हांखे गौर सां वरी ॿीहर मिठे साईं जी मदाह कजो। तव्हांजा कुर्ब तमामु महिरबानी, लख लाइक। छा नालो छा आहे पुट? सईदा आलम। सईदा आलम। माशाल्लाह माशाल्लाह। मांगे जो कोई तू से दरिया मुझको कुछ और न दे। लेकिन क्योंकि सिंध टेलीविजन का ये मदाह मुस्तफ़ा रीजनल प्रोग्राम है तो आपको आएगा? जी बिल्कुल। आप एफर्ट्स करोगे सिंधी? जी। तो आप वेटिंग में बैठें, आपको एक बार फिर बुलाएंगे, लेकिन सिंधी नात के साथ आइएगा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो छा आहे? ज़ीनत फातिमा। किथां खां आया आहियो? सीनियर कॉलोनी का। मुंहिंजी
जिला हैदराबाद गुलाम शाह करोड़ो कॉलोनी माशाल्लाह। मोहम्मद जमान हकड़ो तमाम मोहम्मद जमान हकड़ो मोहम्मद ज़मान हकड़ो। जी जी जंहिंजो प्यारे नबी सुहार नबिया सां प्यारो नात जे कलमे ते एतबार नात जे कलमे ते एतबार ना हो जंहिंजो प्यारे नबी सुहार नबिया सां प्यारो नात जे कलमे ते एतबार नात जे कलमे ते एतबार ना चाचा साईं माशाल्लाह ज़बरदस्त। मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु क़बूल थींदो। इंशाअल्लाह मां तव्हां सां तस्वीर हिकिड़ी कढाइणु चाहियां थो। जज़ाकल्लाह साईं बिल्कुलु कढाईंदो तस्वीर मूंसां? बिल्कुलु। हाँ हा। ऐं तस्वीर कढाइण खां पोइ मां सॼी सिंध टेलीविज़न जे इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट कंदुसि जी सर त तव्हांखे तव्हांजो नंबर हिते रखनि जी सर ऐं हीअ जीअं प्रोग्राम असां ऑडिशन वठी वापसि पहुचंदासीं जी सर त रमज़ान जे लाइ जी जी असां पंहिंजे चैनल ते जी तव्हांजी हिकिड़ी ख़ुशूसी नअत रिकॉर्ड कराईंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो तव्हांजो? सैयद बुरहान हैदर, काथों खां आया हो? साइट एरिया कोटरी खां। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं था नबिय जे अला सिकऊं था नबिय जे सहन जा दीवाना, अला सहन जा दीवाना। बेसिकली हुज़ूर जो शान बयानु करण जे लाइ उहो जेतिरो नुमाइंदगी सां नफ़ासत सां हसीन अंदाज़ सां बयानु कंदो ओतिरो वधीक लुत्फ़ ईंदो आहे। हीअ तव्हां सां तव्हांजो इश्क़ आहे रसूल अरबी सां जो तव्हां उनजी ड्यूटी ॾियो पिया। तव्हांजी ड्यूटी मुंहिंजे मालिक जी बारगाह में क़बूल थी आहे। बच्चा तव्हां वञी सघो था। माशाल्लाह छा नालो आहे? सऊदा आलम। सौदा आलम माशाल्लाह जी बिस्मिल्लाह पढ़ो। कोई मिसल मुस्तफा का कभी था न है न होगा, कोई मिसल मुस्तफा का कभी था कभी था न है न होगा कोई मिस। आप कंफ्यूज हो गए हो तो भाई को मैं उम्मीद करता हूँ कि आप मेहनत करेंगे और कॉन्फिडेंस के साथ इंशाल्लाह ताला फिर किसी प्रोग्राम में अपनी बच्ची को हम सुनेंगे। अभी आप जा सकते मेरा बेटा। नालो छा आहे भाउ जो? मोहम्मद अज़हर अबड़ो। मोहम्मद अज़हर अबड़ो साईं छा पियो ॿुधाए असांखे? बिस्मिल्लाह कयो। मायूस न थी दिल दर्द भरी, मायूस न थी दिल दर्द भरी, हिक ॾींहुं मदीने हलंदासीं, कॾहिं पंहिंजी बि वरंदी वागवरी, कॾहिं पंहिंजी बि पवंदी वागवरी, हिक ॾींहुं मदीने हलंदासीं। मोहम्मद अज़हर शौक़ सां पढ़ंदा आहियो या प्रोफेशनल नतख़्वानी कयो था? सर असल में उर्दू पढ़ंदा सिंधी हींअर 2-3 ॾींहं यादि करे आया। अच्छा तव्हांखे उर्दू पढ़ंदा आहियो तव्हां? अल्लाह से तव्हां ख़ुशि रखे मुंहिंजा भाउ वेठा। आमीन। तव्हां हिन प्रोग्राम में आया मदाह मुस्तफ़ा में। आमीन। लख थोरा तव्हां वञी सघो था बाबा साईं। नालो छा आहे तव्हांजो? मोमल। मोमल। माशाल्लाह नालो तमामु सुठो आहे तव्हांजो। मोमल हीअ ॿुधायो छा कंदी आहियो तव्हां? ऐं एनजीओ में जॉब कंदी आहियां। तुंहिंजो शान शाहिया प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा, तुंहिंजो शान शाहिया प्यारा मुंहिंजा मुहब मदीने वारा, तोखे ताज ॾिनो रब ॾाज ॾिनो, तोखे ताज ॾिनो रब ॾाज ॾिनो, क़ुरआन जड़ती है सिपा
मुहब मदीने वारा। माशाल्लाह जज़ाकल्ला जज़ाकल्ला। महिरबानी सर। ॾाढो सुठो था हिकु दफ़ो तव्हांखे ॿीहर ॿुधंदासीं, ठीकु आहे? तेसि ताईं वेटिंग में वियो। इसमें गिरामी छा आहे बाबा? इसमें गिरामी जहांगीर छछर जहांगीर चाचड़ चाचड़ किथों आयो आहे सोना साईं? सर हैदराबाद कासमाबाद। बहारन में खिजा खुदा आणी दुआ, बहारन में खिजा खुदा आणी दुआ, अमीरन मां कई फकीर थो ॾिसां। बस बाबा बस बस। का ॿी नात ॿुधायो, नात का अचे थी। नात का ॿुधायो। पंहिंजे महबूब मोहम्मद तां दुनिया घोरिया मां, पंहिंजे महबूब मोहम्मद तां दुनिया घोरिया बाबा मां। साईं नालो छा आहे तव्हांजो? सर जहांगीर चाचा। अच्छा, हाणे ताईं चाचड़ साहब तव्हां वेंदे वेंदे पंहिंजो नंबर ॾेई वञजांइ त तूं जंहिं इश्क सां ही पढ़ी थो न, इन जो लाइ तोखे कहिड़े वक़्तु बि सिन टीवी कॉल कंदी ऐं तुंहिंजो नत रिकॉर्ड कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा नालो आहे तव्हांजो? जी रजब अली। रजब अली ही ॿुधायो छा कंदो तव्हां? जी पढ़ंदा आहियूं। पढ़ंदा आहियो कहिड़ी क्लास में? जी यूनिवर्सिटी है एग्रीकल्चर। अल्लाह 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 आका मदनी आका आका मदनी आका मेरे प्यारे प्यारे आका। जी बाबा नालो छा आहे तव्हांजो? सना अली। सना अली किथां आई आहे? दादू खां। दादू मां। हिन प्रोग्राम जे लाइ आयो ख़ासि सीट जी? जी बिल्कुलु। माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांजी या ड्यूटी क़बूल फरमाए हुज़ूर जी बारगाह में। जी बिस्मिल्लाह। हो ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बसि हुन जी मोहबत आंदी अथम। हो ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बसि हुन जी मोहबत आंदी अथम। रखीस मोआ काजो अखेड़न में, रखीस मोआ काजो अखेड़न में। ऐं सुठो अंदाज़ आहे तव्हांजो। इंतज़ारु कयो जी। ऐं हिनखे थोरो अञा आराम सां पढ़ंदव त उहो वधीक असराइतो थींदो। तो रिलैक्स थी करे। रिलैक्स थी करे आराम सां सभु पंहिंजा आहियूं ऐं असां तव्हांजी मदद बि कंदासीं, सम्झाईंदा बि से। नालो छा आहे तव्हांजो? सना अबड़ो। कहिड़ी क्लास में पढ़ंदी आहियो? असां फर्स्ट ईयर में। फर्स्ट ईयर में। मुल्क मदीने ॾे वञा, अला शहर मदीने ॾे वञा, आहे मुआरज़ू इहा, आहे मुआरज़ू इहा। मुल्क मदीने ॾे वञा, अला शहर मदीने ॾे वञा, आहे मुआरज़ू इहा, आहे मुआरज़ू इहा। जियर चढ़ी बाबा जहाज़ में। बेटा बेटा थोड़ा परेशान थिया पुट हिते अची करे, घबराहट थी रही आहे। अच्छा पुट हाणे इहो आहे त तव्हां वेटिंग में वेहो ऐं इहा घबराहट ख़तमु करे ॿीहर अचो। मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मेरा नाम अहमद रज़ा है। इंशाल्लाह मेरी दुआएं आपके साथ है कि अल्लाह पाक आपको इस मुकाबले में कामयाब करे। मुंजा कशल करम फरमाइंदा, माशाल्लाह। मुंजा कशल करम फरमाइंदा, ते बड़े इंसाल घी सडराइंदा,
चाचा नंढी उमिरि जो तमामु वॾो नयत ख़्वाना तूं माशाल्लाह जेके नयत ख़्वानी में आवाज़ जा जेके लवाज़मात हुजनि उहे सभु अलाह से तो मिलंदा आहिनि पक्को नाथखानी जो आवाज़ आहे इरफान भाई बिल्कुलु ईअं न ऐं हिकिड़ो ॿियो को ॿुधाए एतिरी अस्थाई असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिखऊं था नबीअ जे अल्लाह सिखऊं था नबीअ जे सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना अहमद रज़ा ॾाढो सुठो पढ़े थो इरशाद। माशाल्लाह जी मां हींअर ख़ान साहब सां मज़र भाउ सां जेको मशवरो कयो आहे जी, जी। सोचूं ईअं पिया हा। त बजाए जो हिन खे वरी ॿिए राउंड में घुरायूं हिन खे फाइनल कयो अहमद रज़ा सुर लय में ताल में ॾाढो सुठो ऐं बहितरीन आवाज़ कंपोज़्ड लय जो इरफान भाई तोखे मुबारक पुट तूं सिलेक्ट थी चुको आहे मदह मुस्तफ़ा जे लाइ सूर्य मुंहिंजा बच्चा असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना बेहतर है। अच्छा ये बताएं आपने विन किया, आपको कैसा फील हो रहा है? अच्छा फील हो रहा है ओके, अब यहाँ से आप जो डायरेक्ट सखर जाएंगे और फाइनली हमारे साथ होंगे, तो आपकी क्या फीलिंग्स है? आपको क्या लगता है कि आप वहाँ अच्छा पढ़ सकेंगे? इंशाल्लाह ये मेरी माँ की दुआएं मेरे साथ हैं तो इंशाल्लाह अच्छे ही पढ़ूंगी साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम मंज़ूर साईं ख़ुशि आहियो साईं कुर्ब तव्हांजा मां जूं अखियूं धोखो त कोन थो न खाए साईं बिल्कुलु सही मंज़ूर आहियो न लख थोरा तव्हांजा लेकिन तव्हांजी इश्क खे शाबाश आहे तव्हां फ़नून लतीफ़ा सां ईअं जुड़ियल आहियो माशाल्लाह त माना तव्हां हिन रंग में ॾिसी करे मूंखे अॼु वधीक ख़ुशी थी आहे माशाल्लाह लख थोरा हीउ तव्हांजो अलॻि रंग आहे अलॻि रंग आहे साईं बसि कुदरती दात आहे शल मदीने पार ॾे कातिर मुंहिंजी क़िस्मत करे गुंबद ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे ओ गुंबद ख़िज़रा ॾिसां मुंहिंजी दिलि ठरे मुंहिंजो मन ठरे हिन शोबे में जॾहिं तूं पेर पातो आहे अगरि कंटिन्यू कंदे त मां सम्झां थो तूं भलो पढ़े थो ॾाढो माशाल्लाह हिते जंहिंजो कमज़ोर बि आवाज़ु आहे न त आका मदनी वारे उनखे अहिड़ो रंग लॻाए छॾियो आहे त पंहिंजे बचनि जी रोज़ी ऐं उनखे अलाह इज़तूं ॾिए थो ॿिए राउंड में वियूं ठीकु आहे Thank you, sir. वॾी महिरबानी अब वेटिंग में रखो मंज़ूर साईं खे तव्हां वेटिंग ते आहियो, तव्हांखे छा लॻंदो आहे फाइनली टॉप 10 ते वेंदा या न वेंदा? हा जॾहिं मां स्टेज ते चढ़ां पियो त दिलि जेका मुंहिंजी आहे न इहा धक धक मां अलाह सां ख़ैरु कजां पर कुदरती ॾात आहे हिकिड़ो आवाज़ु मूंखे नात ॿुधाई ऐं उन आवाज़ उन्हनि खे मथे जज वेठा उन्हनि खे ॾाढो सुठो आवाज़ु लॻो जज कमेंट्स छा ॾिनो? हा उन्हनि चयो त बसि तव्हां वेटिंग में वञो इनशाला तव्हां अॻिते वेंदो नालो छा आहे मुंहिंजा सोना शहज़ादा हुसैन अली ताहिरी छा बाबा हुसैन अली ताहिरी ज़मीन तुम्हारे लिए मकीनो मकान तुम्हारे लिए सुभान अल्लाह अल्लाह आपको अजर देगा बेटा ख़ुशि हुन मुंहिंजा पुट तूं वञी सघे थो नंढड़ी उमिरि आहे अञा वॾो थींदे आवाज़ बि पको थींदो ऐं अञा वधीक मज़बूत ईंदी पुट ठीकु आहे थैंक यू तव्हांजो नालो छा आहे? आसिफ अली अंसारी आसिफ अली अंसारी, काथों का आया हो? बदीन शहर का उर्स में अरबी छरिया खोले खजाना के तेरा उर्स में अरबी छरिया खोले खजाना के तेरा ना मट थिंदा मेरा दसा ना मट थिंदा मेरा दसा ब्या शादवाना के तेरा उर्स में अरबी छरिया खोले खजाना के तेरा पहिरीं सिट ॾाढी इरफान साईं सुरेले तरीक़े सां असां पाण ई वाह वाह कईसीं ॿी सिट में तव्हां थोरो माना ईअं खणी चऊं त सुर मटाए वियो ॿीहर तोखे रिलैक्स करे घुरायूं ॿीहर बहितरी ईंदी पढ़ण में आवाज़ तव्हांजो सुठो आहे ॾाढो बहितरीनु आवाज़ आहे वेटिंग में हा 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 भले भले चांस आसिफ अली तव्हां वेटिंग में वियो तव्हां तव्हांजो नालो छा आहे? अबसार अहमद मेहमान काथों का आया हो? बदीन शहर लिकाए जया रसूल तू दिल बर पैंजे दम में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह लिकाए जया
रसूल तो दिलबर पंहिंजे दम में गुनाहन में आया गर्दो थी वैसे बदकार ऐं बंदो गुनाह में आया गर्दो थी वैसे बदकार ऐं बंदो बाबा बाबा नौजवान नौजवान वाह इब्सार वाह। अब सारे अहमद मेमन सिखंदा हो कंहिंखां? जी वालिद साहब आहिनि ऐं बदिन शहर में उस्ताद बि आहिनि जेका केरु उस्ताद आहे? साईं न्याज़ अहमद चांडियो जेके माना पाण बि मौलूदी आहिनि वग़ैरह मौलूद वग़ैरह। तुंहिंजे उस्ताद खे बि सलाम ऐं उन वालिदैन खे सलाम जंहिं तोखे हिन इश्क सां लॻायो। मां उथी बि तोखे दाद ॾियां थो। तव्हां वेटिंग में वियो पुटु? जी जी ठीकु आहे। बाबा तव्हां हींअर मीटिंग लाइ तव्हांखे सिलेक्ट ॿुधाईंदासीं। आहियो अॻे राउंड लाइ ऐं जॾहिं अॻे राउंड में अचो त हिन खां बि बहितर करे पढ़िजो। इंशाअल्लाह। आपका नाम क्या है? शानजे कश्यप। जी बेटा। शानजे कश्यप। शान दे कश्यप। आप कहाँ से आई हैं? हैदराबाद से। हैदराबाद से। अच्छा, हमें कौन सी नात सुना रहे हैं? सुना है? जी बिस्मिल्लाह। इलाही तेरी चौखट पर भिखारी बन के आई हूँ, सरापा फाक्र हूँ, इज्जो नदामत साथ लाई हूँ। तव्हांजो नालो छा आहे? गुलज़ार अहमद। गुलज़ार अहमद। तव्हांखे केतिरो अर्सो थी वियो सना ख़्वानी? मूंखे अॼु तक़रीबन 20-25 साल थी विया। खाकी खाक जा पुतला ज़मानू सारो फानी आहे। खाकी खाक जा पुतला ज़मानू सारो फानी आहे। बका उन दिल के आजे का मोहम्मद जी दीवान। जज़ाकल्ला। तव्हांखे ख़बर आहे इहो कलाम कंहिंजो आहे? कहिड़ो? हीउ जेको पढ़ो था इहा असांजी शाइरी मुंहिंजी आहे। तव्हां पंहिंजी शाइरी आहे? सुभान अल्लाह सुभान ऐं अल्लाह। दुनिया हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी थोरो पाया वेझो माइक वेझो कयो। हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते इन धुन ते आहे। शाइरी मुंहिंजी पंहिंजी आहे। सुभान अल्लाह। तमामु सुठो लिखो था। तव्हां सुठा शाइर आहियो या सुठा नत ख़्वान आहियो? पाण फ़ैसिलो कयो। साईं असां फ़ैसिलो त धणियुनि ते आहे जो क़बूल आहे असीं त कुझु ई कोन्हे। ॾिसो धड़ियुनि त ही तव्हां खां हिकिड़ो सुवाल आहे साईं जो। सिंध टीवी जे दिलि में विझो त हिकिड़ो मदाह मुस्तफ़ा अहिड़ो प्रोग्राम थिए जंहिंमें आशिक़ रसूल अल्लाह जी वहदानियत हुज़ूर जे शान बयानु कनि। उहो त फ़ैसिलो थी वियो, हिकु प्रोग्राम थियो न। तव्हां पाण खे किथे था ॾिसो? हिकु सुठो शाइर, सुठो सना ख़्वान? वैसे आउं त पाण खे सुठो शाइरी सम्झां थो। सुठो बिल्कुलु त सुठा शाइर। ऐं कोशिशि कयो, छो जो शाइर बि अगरि थोरो घणो तरन्नुम में गुनगुनाए त उनखे कंहिं आर्टिस्ट खे कंहिं नत ख़्वान खे सम्झाइण में आसानी थींदी आहे। जज़ाकल्ला। गुलज़ार साईं वॾी महिरबानी। घणी ख़ुशि रखे तव्हां। तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल रज़ाक हुसैन। ऐं कहिड़ी क्लास में आहियो? 7 में। या नबी नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। तो सिंधी नात का अचे थी बाबा? माइक जी ॻाल्हाए, जी माइक ॿुधायो ॿुधायो। ॿुधायो सिंधी आहे उहा ॿुधायां थो। ॿुधायो ॿुधायो। न न सिंधी तोखे ॿिए राउंड में ॿुधाइणो पवंदो। नाम क्या है आपका? पारस। 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 सब पढ़ो सल्ले अला सैयदना आया मुझो सोनो नबी। सब पढ़ो सल्ले अला सैयदना आया मुझो सोनो नबी। आयो मुझो मिठड़ो नबी, आयो मुझो प्यारो नबी,
सल्ले अला। ही सभु न तोखे सॼो पूरा ईंदा आहिनि? ॿियूं नातूं बि ईंदियूं आहिनि? जी माशाल्लाह। क्लास कहिड़े में पढ़ंदा आहियो? जी कौन सी क्लास में पढ़ती हो बेटा? 5। 5 क्लास में। बाबा मां पंहिंजे इदारे जी जे डायरेक्टर खे गुज़ारिश कंदुसि त हीअ नंढड़ी आहे ऐं हिन खे स्पेशल हिकिड़ो नत रिकॉर्ड करे रमज़ान जे महीने में टीवी ते हलायो ऐं हिन प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा में बेटा आया तव्हां, तुंहिंजी महिरबानी मुंहिंजा पुट वेंदे वेंदे पंहिंजे बाबा जो नंबर ॾेई वञिजो असांखे, त असां तव्हांखे कॉल करे घुराए सघूं। माशाल्लाह। नालो छा आहे? फाद अली। फ़हद अली। बिस्मिल्लाह पढ़ो। दिसां शल मदीने जा मुनारा या रसूल अल्लाह। दिसां शल शलमामदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बाबा सिंह केतिरे अरसे खां नत ख़्वानी करी पियो? साईं 5 साल 5 साल आहे। महफ़िलूं पढ़ंदो आहे? महफ़िल मेराज पढ़ंदो? अच्छा। घणो कहिड़ी ॿोली में पढ़ंदा आहियो? उर्दू, सराइकी, सिंधी? सिंधी घणो पढ़ंदा। थोरो ॾाढे ॻाल्हायो। सिंधी सिंधी पढ़ंदा आहियो? अच्छा। शहर कहिड़े खां आहियो? कोटड़ी। कोटड़ी पढ़ंदा आहियो। बाइकास्ट कहिड़ा आहियो? कंबराणी। कंबराणी आहियो? वाह दा कंबराणी वाह। बेटा नेक्स्ट राउंड लाइ वे तोखे ॿीहर घुराईंदासीं। साईं ॿुधायो हाणे तव्हां फाइनली तव्हांखे लॻंदो आहे टॉप 10 ते वेंदा तव्हां या न वेंदा, ऐं जजनि जा कमेंट छा हुया? जजनि जा कमेंट त इलाही सुठा, पर उमेदु इहा आहे, इलाही कोशिशि आहे त बसि महिनत कई आहे न कई? इलाही महिनत कई आहे। इंशाल्लाह कामयाब थींदा। मलिकार साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह। नालो छा आहे साईं जो? साईं मुंहिंजो नालो तारिक हुसैन हुसैनी। तारिक हुसैन हुसैनी। हुसैनी। सुभान अल्लाह। इलाही जल्द किस्मत कर मदीने दे अजकल में मोहम्मद जी मोहब्बत जो जगा यो जोश को दिल में गुलाम रसूल जो आया मेरा बपुर में गुजारा थो। जज़ाकल्लाह साईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो था पढ़ो। पढ़ण जो इश्क जी साईं। ऐं जंहिं गले जी नेमत सां अल्लाह साईं तव्हांखे मालामाल रखियो आहे। आमीन। सो बिल्कुलु रूह परवर माहौल तारी थी वियो आहे। जी साईं। तव्हांखे असां विहारियूं था वेटिंग में। जी साईं। ऐं हिकु दफ़ो थी सघे थो ॿीहर तव्हांखे असां वरी पढ़ण जे लाइ घुराए वठूं। अल्लाह साईं तव्हां में हिकिड़ी ज़बरदस्त ॾात कमाल जी रखी आहे साईं, ऐं इन सां तव्हां सुञाता वेंदो पूरे ॾेह में इंशाअल्लाह। अस्सलाम वालेकुम भाउ। अस्सलाम। भली करे मुंहिंजा मिठड़ा भाउ, छा ॿुधायो था मदाए मुस्तफ़ा में? सार लहे जा ए सहारा बेसहारन जा केर खणंदो बार तोरिय एबदारन जा। नालो छा आहे बाबा साईं? गुलाम नबी। अच्छा, शौक़ु या नात पढ़ंदा आहियो या प्रोफेशनल पढ़ो पिया? शौक़िया नात पढ़ंदा आहियूं। लॻे बि थो साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान। नालो पंहिंजो ॿुधायो। साईं सदाम हुसैन हुसैनी। सदाम हुसैन हुसैनी जाई। बिस्मिल्लाह जी। क्या नाहे जुदा खुदा खां, नाहे जुदा खुदा खां, हर दम हुजूर मुंहिंजो अल्लाह बे
चवे थो ही आहे नूर मुंहिंजो नाहे जुदा खुदा खां हरदम हुजूर मुंहिंजो। मिठे मुड़सर जी सना ॿुधंदे ई सुरूर थो मिले ऐं जंहिं अंदाज़ सां तव्हां पढ़ियो पए दिलि खे तस्कीन थी। वरी मिलंदासीं पाण कंहिं ॿी महफ़िल में। छा ख़्यालु आहे? तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अब्दुल नबी समो। ऐं छा कंदा आहियो तव्हां? असां पढ़ंदा आहियूं। कहिड़ी क्लास में? 6 में। 6 में। ठीकु आहे, अल्लाह पाक तव्हांखे कामयाबु करे। नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो आया निंदड़ निमाणी आया निंदड़ निमाणी आहे आधार तुंहिंजो आहे आधार तुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो। समा साहब जी वाकई लॻे थो समूह आहे तूं। माशाल्लाह। हाँ अब्दुल नबी आहियां निधर। आया निंदड़ हाँ निंदर न आहे, आहियां निधर निमाणी मुख्य आधार तुंहिंजो। इहो लफ़्ज़ बि दुरुस्त करे वठो। हाणे वरी जॾहिं अचो ॿिए राउंड में त थोरो पुख़्तगीअ सां ताक़त सां, हेज़िटेशन न हुजे, घबराहट न हुजे, ढिॼ न हुजे। ठीकु आहे बाबा? तव्हांजो नालो छा आहे? कायनात। काइनात। काइनात छा था ॿुधायो पुटु? जी बाबा बिस्मिल्लाह बाबा, जी हो दो देता हीरे सिदरा हुजूर बेटा ज़ात जा केरु आहियो तव्हां? बाइकास्ट केरु आहे पुटु? बाइकास्ट कास्ट क्या है आपकी? शेख। शेख। शेख आहियो। सिंधी शेख आयो, उर्दू शेख। वेटिंग में वियो पुटु तूं, तोखे ॿीहर घुरायूं था। काइनात तव्हांजो नालो छा आहे? रूही बानो। रूही बानो, माशाल्लाह ॾाढो सुठो नालो आहे। जो मतिलबु छा आहे? रूही मतिलबु नरम ऐं बानो जेकी आहे हज़रत हुसैन अलैहिस्सलाम जी ख़ादिम हुई। माशाल्लाह माशाल्लाह। मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन ओ वल हबीबुल अज़ीज़ुर शफ़ाअतुहु। अच्छा बच्चा घणो नंढपण खां वठी पढ़ो था? जी जॾहिं 6 क्लास में हुयमि, हाँ। 5th में आई थिंक 5th में हुयमि तॾहिं खां पढ़ां थी। हाणे छा पढ़ो था? हाणे ग्रेजुएशन करे सुभान छॾियो। अल्लाह। बच्चा अल्लाह तुंहिंजो पर्दो सलामत रखे। बच्चा तव्हां वेटिंग कयो, हिकु दफ़ो वरी तोखे पुटु घुराईंदासीं। हा माशाल्लाह तव्हां वेटिंग ते आहियो, तव्हांखे छा लॻंदो आहे टॉप 10 ते वेंदा या न वेंदा? मूंखे उमेद त आहे की वेंदमि, पर अॻिते जजिस जो जेको फ़ैसिलो हूंदो उन मुताबिक़ ई हलणो पवंदो न। तव्हांजो नालो छा आहे? सना हुसैनी। सना हुसैन। सना हुसैन ही ॿुधायो काथों खां आहियो तव्हां? असां कोटड़ी शहर सां। सजाई रखना होंदे आवन दा वेला है सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पुटु तव्हां तमामु सुहिणो पढ़ो था। अलाह साईं तव्हांखे तमामु वॾे हिकिड़ी दौलत सां नवाज़ो जेको तव्हांजो आवाज़ु आहे ऐं जंहिं कॉन्फिडेंस सां तव्हां पढ़ो था। पुटु तव्हां वेटिंग तव्हांखे ॿिए राउंड में घुरायूं। तव्हांजो नालो छा आहे? बुरहान अली खोखर। काथों खां आया आहियो? मां हैदराबाद मां। ऐं छा कंदा आहियो? नात ख़ानी स्टडी। अच्छा, नात ख़ानी में केतिरो अर्सो थी वियो? 16 साल थिया आहिनि मूंखे। माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾे। आमीन।
किसकी आमद ये कैसे चमनारा हर तरफ फूल महकते हैं बहारा केतिरो अरसो थियो पुट नात ख़्वानी में? अरसो त नंढे हूंदे खां पढ़ूं पिया दादा सां गॾु। सुभान अल्लाह। ऐं पोएं साल बि हींअर जियो ते विनर थी चुको आहियां माशा PTV ते। हाणे तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायूं भला। मदाह मुस्तफ़ा में जी जी तुंहिंजी शिरकत जी जी असांजे लाइ पुट बाइस फ़ख्र आहे। बिल्कुलु ऐं ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त जहिड़ो सुहिणो आहे अहिड़ी सुहिणी सना करी तो मुंहिंजी तव्हांजी दुआऊं आहिनि उस्ताद जी। घणी ख़ुशि रखियो आहे। तव्हांखे अञा वधीक माशाल्लाह बाबा, सुहिणे माशाल्लाह। नमूने सां ॿुधंदासीं सखर में पहिरीं तारीख़ ते तव्हां ईंदो ठीकु आहे ऐं अञा तयारी करे अचिजो। अञा तयारी सां अञा अचिजो। अञा बि जेके छो जो जेके ॿोलियूं आहिनि इहे सभु पंहिंजियूं ॿोलियूं जी, जी, आहिनि। बिल्कुलु, जेके बि ॿोलियूं आहिनि इहे सभु पंहिंजियूं ॿोलियूं आहिनि। जंहिं अंदाज़ सां जंहिं मुहबत सां जंहिं अक़ीदत सां तव्हां पढ़ो था उहा अखियुनि मां उहा लहजे मां नज़र अचे थी। बिल्कुलु। अल्लाह रसूल तव्हांजो हामी नासिर थिए। आमीन, आमीन। ईंदड़ वक़्त में अञा तव्हां महिनत करे अचो। असां सभिनी जूं हिमायतूं दुआऊं सभु तव्हां सां गॾु आहिनि। टॉप 30 में तव्हां अची विया आहियो माशाल्लाह तव्हांखे मुबारक हुजे सर्टिफिकेट वठो ऐं सखर में तव्हां पहिरीं तारीख़ ते ज़रूरु अचो। हर तरफ फाइनल प्रोग्राम में छा इरादो आहे फर्स्ट पोजीशन जो? असां में त पाण मथां त उमेदूं आहिनि बाक़ी अल्लाह मालिक पंदर मां करम कंदी सही दफ़ा करम कंदी। अल्लाह तव्हांखे कामयाब करे। नालो छा आहे बाबा? मोहम्मद हसन यामीन। बिस्मिल्लाह। कब बिस्मिल्लाह। से नात ख़्वानी कर रहे हैं? 7 साल की उम्र से अल्हम्दुलिल्लाह। 7 साल की उम्र से माशाल्लाह। काश वो चेहरा मेरी आँख ने देखा होता। सुभान अल्लाह। आप नेक्स्ट राउंड में कोई एक सिंधी हमें सुना दीजिए इंशाल्लाह। थोड़ा वेट करें। थोड़ा वेट करें और आपका ज़हन टाइम में जोर इसलिए दें। ज्यादा लिया कि आप बहुत बड़े नात ख़्वान हैं। थैंक यू बड़ी मोहब्बत। जीते रहें आप। थैंक यू। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद असलम गाहो काथों खां आया हो? मां हैदराबाद जानिशा पाड़े। ओ मदीनो मदीनो ॾिसां शल मदीनो अला ओ मदीनो मदीनो ॾिसां शल मदीनो ॾिसण साण मुंहिंजो ॾिसण साण मुंहिंजो ठरे हसीनो ओ मदीनो मदीनो ॾिसां शल मदीनो। चाचा मोहम्मद हसन किथां आया आहियो तव्हां? साईं हैदराबाद जानिशा हैदराबाद मां वेझो ई आयो न? जी हा साईं बिल्कुलु। बसि हाणे हेॾे परे मदीने हलंदासीं घुमंदासीं। बस तव्हांजी मोहबतूं खपनि ईअं न? हा, करो सो हुज़ूर जी बारगाह में हाज़िरी पंहिंजी उते बि लॻंदी हिते बि तव्हांजी ड्यूटी क़बूल थी वई। इंशाल्लाह, इंशाल्लाह। वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन प्रोग्राम में आयो। थैंक यू। तव्हांजो नालो छा आहे? शुमाइला बतूल शुमाइला ही ॿुधायो काथों खां आया हो? कोटरी मां आई आहियां। कोटरी में। ऐं छा कंदा आहियो? मां बेसिकली मिलाद पढ़ंदी आहियां। माशाल्लाह केतिरा अर्सा थी विया आहिनि? मूंखे 11th ईयर थिया। इहास आहे शल मदीने वञा मदनिया जो रोज़ो अखियुनि सां ॾिसां
सोहणे जो रोज़ो अखिन सां ॾिसां मिठे। ख़बर अथव तव्हांखे अमी रोकियूं इन लाइ था त ख़बर पइजी वेंदी आहे त तव्हां में अलाह साईं केतिरा जेके जुज़ गुण ॾिना आहिनि तव्हांखे तमामु माशाल्लाह। हसीन आवाज़ आहे। बाबा ॿिए राउंड लाइ वेहंदो हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे घुरायूं। हा हा बिल्कुलु। तव्हांजो नालो छा आहे? मोना इकबाल सुबह भट्टो। मोना ही ॿुधायो काथों खां आहियो तव्हां? असां हैदराबाद अलमदार चौक तां। हैदराबाद खां। छा था कयो? ऐं बेसिकली मिलाद ई पढ़ंदी आहियां, नात खां आहियां, सना खां रसूल आहियां। माशाल्लाह माशाल्लाह। ॾिसूं था जज तव्हांखे छा कमश ॾियनि था। मौला मुल्क मदीनो ॾेखार खणी मौला मुल्क मदीनो ॾेखार खणी सिक साह खे आहे तमाम घड़ी मौला मुल्क। तव्हां थोरो इन खे अञा मज़बूत कयोसि ऐं सुर जो ख़्यालु कयो। तव्हांखे अॻे राउंड लाइ असां सिलेक्ट था कयूं। अॻे राउंड थोरी देरि में तव्हांखे अञा ॿीहर तमामु ॿुधूं था। वधीक मज़बूती सां अचो। ठीकु आहे बाबा। तव्हां इस्मी ग्रामी नालो छा आहे तव्हांजो? हाफ़िज़ ज़ैन अली ताहिरी। हाफ़िज़ ज़ैन अली ताहिरी। जी साईं बिस्मिल्लाह पढ़ो साईं। मुस्तफ़ा में छा ॿुधाईंदव सोना साईं? मदीने वारा हबीब प्यारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा मदीने वारा हबीब प्यारा। तमामु महिरबानी तव्हांजी। तव्हां आयो वॾी लख कुर्ब तव्हांजा। तव्हांजी हाज़िरी थी असां तव्हांखे ॿुधोसीं फैज़ पिरायोसीं। Thank you, भाउ। वॾी महिरबानी। थैंक यू। मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। केरु आयो? जी सजाद अली भचो। सजाद अली भचो। भचो। जी भचो ज़ात आहे। जी जी माशाल्लाह पहिरियों पहिरियों मूं ॿुधी आहे ईअं न इरफान भाई भचो ज़ात साईं बिस्मिल्लाह। मदीने जा घाट सण मुंहिंजा सॾड़ा मदीने जा घाट सण मुंहिंजा सॾड़ा कज मोहम्मद मोट कज मोहम्मद मोट हे उम्मत तुझे आसरे लहसार गरीब जी। बच्चो साहिब ॾाढो ज़बरदस्त माशाल्लाह तव्हांजी तो आवाज़ मया रही कोन्हे बाबा। ही इश्क ई अहिड़ो आहे। हिन इश्क में पवण खां पोइ दुनिया जे जहान जी ख़बर कोन पवंदी आहे। तमामु सुहिणो आवाज़ आहे तव्हांजो। ठीकु आहे भाउ तव्हां वरी इंतज़ारु कयो तव्हांखे ॿीहर ॿुधंदासीं। तव्हांजो नालो छा आहे? मेरा नाम हसन अली हुसैनी। अच्छा हसन, ये बताएं आप कहाँ से आए हैं? मैं लतीफ़ाबाद यूनिट नंबर 7। अच्छा, और कितना अर्सा हो गया आपको सना ख्वानी करते हुए? मुझे तकरीबन 8 इयर्स। 8 साल हो गए माशाल्लाह। मुझा शल करम फरमाइंदा मुझा शल करम फरमाइंदा ते बड़े जज़ाकल्ला। सुभान अल्लाह। वेटिंग में वियो तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॿीहर घुराईंदासीं। जज़ाकल्ला बच्चा। वॾी महिरबानी अदा हसन अली हुसैनी। नालो छा आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो अलाह ॾिनो आहे। अच्छा, हीअ ॿुधायो तव्हांखे कीअं ख़बर लॻी त नातो मुक़ाबिलो थी रहियो आहे? जी असांखे मुंहिंजे ॻोठ में दोस्त आहे मुंहिंजो उन ॿुधायो। अल्लाह कयो आला
मोहम्मद जो शाहिद अरसालत में। बाबा साईं सुभान अल्लाह जज़ाकल्ला, अल्लाह तव्हांखे अजर ॾे। वेटिंग में वेहो तव्हांखे वरी ॿीहर घुराईंदासीं। तव्हांजो नालो छा आहे? जन्नत ख़ातून। काथों खां आया आहियो? मां कोटरी खां आई आहियां। ऐं केतिरो अर्सो थी वियो सनाख़वानी में? माशाल्लाह 2 साल थी विया। ऐं कीअं थो लॻे हिते? ख़ुशी थी थिए। अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾे। थैंक यू। उहा धरती बागन वारी आज ते ज़ात हुजूर जी प्यारिया। उहा धरती बागन वारी आज ते ज़ात हुजूर जी प्यारिया। ओ जिते ज़ात हुजूर जी प्यारी लाज ते ज़ात हुजूर जी प्यारी। उहा धरती बागन वारिया जिते ज़ात हुजूर जी प्यारिया। जन्नत खातूं जी ॾाढे सुहिणे सुठे इश्क रसूल में पढ़ो पिया तव्हां नात खे न। तव्हां पुट वेटिंग कयो, तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॿीहर घुरायूं था। तव्हांजो नालो छा आहे? तूबा शब्बीर। काथों खां आया आहियो? हैदराबाद में। हैदराबाद मां। ऐं केतिरो अर्सो थी वियो सनाख़वानी में? काफ़ी टाइम थी वियो आहे, 5-6 months। अच्छा। तुझा साईं तुझी जुल्फन जो रंग कारो मुझा साईं तुझी जुल्फन जो रंग कारो। सारे कुरान जे हरफन सारे कुरान जे हरफन जो जो जज़ाकल्ला। बेटा तव्हां वेटिंग में वियो, तव्हांखे वरी ॿीहर ॿुधंदासीं। नालो तव्हां छा ॿुधायो बाबा? तूबा शब्बीर। तूबा शब्बीर। थोरी देरि में वरी तव्हांखे ॿुधाऊं था। तव्हांजो नालो छा आहे पुट? मुंहिंजो नालो मोहम्मद नुमान सियाल आहे। मोहम्मद नुमान सियाल। नात ॿुधायो बाबा। जी बिस्मिल्लाह बाबा। इज़त जी जी बाबा जी बिस्मिल्लाह। सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी। सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुंहिंजो सुहिणो नबी। माशाल्लाह बेटा। सुभान अल्लाह। बच्चा तूं वञी सघीं थो? मुंहिंजा बच्चा मदाए मुस्तफ़ा में आहे। मुंहिंजे नबी पाक जो तो शान बयान कयो, सना इहो शौक़ु छॾिजो न। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ग़ुलाम मुश्तबा आहे। काथों खां आया आहियो? मां कराची खां आयो आहियां। हमको अपनी तलब से सिवा चाहिए, हमको अपनी तलब से सिवा चाहिए। आप जैसे हैं वे से अता चाहिए। तव्हां ॿिए राउंड लाइ वेहो, तव्हांखे वरी ॿीहर घुराए करे ॿुधी वठो। आवाज़ मां असां सम्झी वियासीं, वरी ॿीहर राय ॾियूं था तव्हां ते। ठीकु आहे न साईं? वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम सलाम। नालो छा आहे तव्हांजो? सर शिराज हैदर। शिराज हैदर। जी। शिराज हैदर किथां आया बेटा? सर कोटरी शहर खां। कोटड़ी मां। जी जी माशाल्लाह। बिस्मिल्लाह बाबा पढ़ो। खुदा पाक खां हरदम इया ही दुआ मदीने जो मुरसल मदीने घुराए। बाबा साईं सुभान अल्लाह। तव्हांजो इश्क जो क़ाइमो दाइम रहे। अचण जा लख थोरा बाबा। तव्हांजो नालो छा आहे? वसीम सजाद। काथों खां आया आहियो? सेठारजा डिस्ट्रिक्ट हेडपुर में। कीअं थो लॻे हिते तव्हांखे? अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सुठो फील पियो थिए। इंशाल्लाह अल्लाह मां उमेद आहे त इंशाल्लाह विन करे वेंदासीं। इंशाल्लाह उमेद आहे विन कंदा तव्हां। अॼु कुर्ब करे मुझे कखड़न में
मुंहिंजो चंड खां सुहिणो वो अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यारींदो कुर्बान वञा ते रस्ते तां जे रस्ते तां कुर्बदारींदो। ॾाढो सुहिणो। प्रोफेशनल पढ़ंदा हो नात ख़वानी या इश्क आहे? इश्क भी आहे सर। माइक वेझो कयो थोरो, माइक वेझो कयो। जी जी थोरो जेकॾहिं तव्हांखे इंतज़ारु करायूं त सर कंदासीं इंशाल्लाह। काॾे वञिणो त नाहे न सर। थोरो इंतज़ारु कयो, तव्हांखे ॿीहर ॿुधाऊं। साईं छा नालो आहे भाउ जो? फ़कीर असगर अली अबड़ो। वाह वाह अबड़ा साहिब, माशाल्लाह सिंधी टोपी ॾाढी ठहे थी तव्हांखे। महिरबानी। छा ॿुधाईंदो मदाए मुस्तफ़ा में पहुता है? बिस्मिल्लाह। सिंधी में नात जी बिस्मिल्लाह। असांजी मदद कर मदीने जा साईं आहियूं तुंहिंजा नौकर मदीने जा बाबा साईं साईं। बेशक असां सभिनी जी मदद करण वारो उहो ई मदीने जो वारिस आहे। सो मदाए मुस्तफ़ा में तव्हां आया, तव्हांजा लख थोरा, तव्हां वञी सघो था मुंहिंजा साईं। नालो छा आहे तव्हांजो? तालिब अली कादरी। ऐं काथों खां आया हो? असां मेहड़ खां आहियूं। मेहड़ खां। ऐं केतिरो अर्सो थी वियो सना ख़वानीअ में? तक़रीबन 4-5 साल थी विया आहिनि मूंखे। माशाल्लाह माशाल्लाह। ॾिसूं था जजिस तव्हांजे लाइ छा कमेंट्स ॾियनि था। मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीए गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में जीए गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लखन में जीए गुल गुलाबी आ सुहिणो गुलनि में। तालिब ॾाढो सुठो माशाल्लाह। ऐं हुज़ूर जी बारगाह में तव्हांजी ड्यूटी ज़रूरु क़बूल थींदी। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो। नालो छा आहे? मोहसिन अख्तर आहे। मोहसिन जी बिस्मिल्लाह। पत्रा मांगे जो कोई माशाल्लाह तो से दरिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह, बहुत ही अच्छा। नालो छा आहे बाबा? मोहसिन अख्तर। मोहसिन तव्हां वेटिंग में वेहो, ॿीहर तव्हांखे घुरायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो मोहम्मद एहसान। कहिड़ी क्लास में आहियो? 6 क्लास में। मुंहिंजी दुआ आहे अल्लाह पाक तव्हांखे कामयाबी ॾे। नथो चाहिया त मूं वटि सोन चांदी जे हुजे, मां नथो चाहिया त मूं वटि सोन चांदी जे हुजे, तो घुरां तो खाया त तो। बाबा नंढड़ा कहिड़े क्लास में पढ़ंदा पुट? 6 क्लास में। हिते कंहिंसां गॾिजी आयो आहे? मम्मा। मामा साईं सां आयो आहे न। अल्लाह तोखे ख़ुशि रखे पुट। मदाह मुस्तफ़ा प्रोग्राम में तूं रिकॉर्ड थी चुको आहे। टीवी ते पाण खे ज़रूरु ॾिसजांइ। नंढड़ी उमिरि आहे, इश्क वॾो आहे तुंहिंजो रसूल अरबी सां। ऐं उमेदु कयूं था पुट इन शौक़ खे कंटिन्यू कंदे। हम आपको वेटिंग में रखते हैं आइंदा राउंड के लिए। आप बैठिए और आइंदा जब आप स्टेज पर आइए तो इससे ज़्यादा कॉन्फिडेंस के साथ आना। ठीक है बेटा, जाइएगा नहीं आप। मदाह मुस्तफ़ा सिंध टेलीविज़न जो पहिरियों सिंधी नयत ख़वानी जो मुक़ाबिलो माशाल्लाह, जंहिंमें हैदराबाद मां हज़ारे सवे हज़ारे माण्हू शामिल थिया। उन मां अदा मज़हर हुसैन, मुंहिंजे मोहतरम भाउ अदा इरशाद जागीराणी ऐं मां फ़क़ीर मिली करे जेके 40 कंहिं पार्टिसिपेंट वारा उनखे सिलेक्ट कयो आहे। बिल्कुलु
हिन मां 40 मां टोटल 10 हलंदा बिल्कुलु जेके असांजी ग्रांड सेट ते मुक़ाबिलो कंदा उन्हनि 30 सां जेके असांजे पूरी सिंध मां सिलेक्ट थींदा बिल्कुलु ऐं हीउ जेको हाणे राउंड हले पियो हीउ वॾो सख़्ती वारो राउंड आहे छो जो पहिरियां त आवाज़ जी सिर्फ़ु टेस्ट हुई बिल्कुलु हाणे उनजे ज़ेर ज़बर ऐं तलफ़ुज़ जो ध्यानु हूंदो सुर जो ख़ासि तौर ते ध्यानु हूंदो त उमेदु कयूं था त असांखे 10 सुठा हिन सेकेंड राउंड में असां थोरो मामूली जहिड़ी मोहबत जी सख़्ती कंदासीं ज़रूरी आहे ऐं हुन में लहजो अंदाज़ सुर लफ़्ज़नि जी अदायगी बिल्कुलु ऐं पंहिंजो जेको लहन आहे उहो लहन खे तमामु जेको अंदाज़ आहे हुनखे ख़ासि करे नात जो पर्टिकुलरली हुनखे माना ध्यान सां जंहिं ॿार जी अदायगी थींदी कंटेस्टेंट जी त हुनखे असां अॻियां प्रमोट कंदासीं ऐं इहा निहायत हिकिड़ो मुश्किल मरहलो आहे जंहिंमें 40 मां असांखे 10 असांजा नात ख़ान बल्कि मज़हर भाउ मां क्लियर कंदो हलां त इन 40 मां 10 न असांखे 8 खणणा पवंदा छो जो ॿिनि खे असां फाइनल कार्ड ॾेई चुका आहियूं फाइनल कार्ड ॾेई चुका आहियूं 8 बाक़ी सिलेक्ट कंदासीं माना टोटल 10 थींदा इरफान साईं ऐं उहे 10 ई असां सां गॾु हलंदा सखर बेनक्वेट डॉल्फिन बेनक्वेट में पहिरीं तारीख़ ते वरी मुकमल प्रोग्राम पाण रिकॉर्ड कंदासीं अॼु तमामु घणी ॾुखियाई थी पाण खे ख़ासि तौर ते जॾहिं सभई माण्हू पहुतल हुजनि उन्हनि मां चूंड करणु 40 जी वरी उन खां चूंड करणु 10 जी सुर लय ऐं ताल खे तव्हां वधीक सम्झो था मज़हर साईं बि गॾु आहे ऐं इरफान साहिबु तव्हां यकीनन इन कम जा पारखू आहियो सो आउं चवां थो त तमामु घणो टफ आहे इहो कमु ऐं मुश्किल आहे सो कॾहिं कॾहिं मुश्किल जी घड़ीअ में ॿार वॾनि ते ईंदा आहिनि ऐं आउं चाहियां थो त तव्हां गौर फ़िकुर सां उन्हनि खे ॿुधो ऐं उन्हनि खे सिलेक्ट कयो ऐं आउं उन्हनि जी ख़िदमत में ही जेका जॻह आहे इहा छॾे उन्हनि सां गॾिजी वञी विया छा ख़्यालु आहे मां त इहो चवंदुसि त इहो असांजो इम्तिहान थींदो इहो उन्हनि जो इम्तिहान न हूंदो इहो असांजो इम्तिहान हूंदो बिल्कुलु ऐं असां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त असां लाइ दुआ कनि त असां इन इम्तिहान में तमामु कामयाबी असां इनखे पार कयूं वॾी ज़िमेदारी आहे मदह मुस्तफ़ा सिंध टीवीअ खे लख लख वाधायूं जो ही चैनल्स जेके आहिनि जेके बि चैनल्स आहिनि उनमें इहो पहिरियों चैनल आहे जंहिं सिंधी में इहो नातिया मुक़ाबिलो सॼे सिंध में कयो आहे ऐं वॾी वाखाण जी ॻाल्हि बिल्कुलु ऐं इन मुक़ाबले में हाणे जेको सेकेंड राउंड आहे असांजो उहो ॾाढो मुश्किल पियो आहे सो यकीनन तव्हां ॾिसंदो ऐं तव्हां पाण बि उन्हनि आवाज़नि खे गौर सां ॿुधंदो ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदो मिठे मुड़ुस जी जिते बि सना थींदी आहे ज़ाहिर आहे दिलि ठरंदी आहे सो इरशाद जागीरानी फ़िलहाल हितां तव्हांखां मोकिलाए थो ऐं मोज़िस जेकी असांजा जज आहिनि इरफान समो साहिबु ऐं मज़हर हुसैन बख़ूबी इन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा ऐं तव्हां ॾिसंदा रहंदो ज़बरदस्त प्रोग्राम आहे सिंध टीवी जो मदाह मुस्तफ़ा जी नाज़रीन त हाणे टाइम अची वियो आहे त केरु टॉप 10 में वेंदो ऐं केरु घर वेंदो बिस्मिल्लाह नालो बाबा छा आहे तव्हांजो मोना इकबाल वन तू कूंज मदीने तरफ तिखी वन तू कूंज मदीने तरफ तिखी मुझे तमामु सुठे तरीक़े सां मां पढ़ियो तव्हांजा लख कुर्ब वॾी महिरबानी नालो छा पुटु मोहम्मद फाज़िल समो जी बिस्मिल्लाह पुटु ॿुधाए अमर तुंहिंजी लालीअ मोके उहो रंग लायो मोहम्मद मिटे जो मौला सनागर बणायो अमर तुंहिंजी लालीअ मोके ठीकु आहे समा साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजा लख कुर्ब तव्हां इहा हाज़िरी ॾिनी मौला जी सो काइंड ऑफ यू वरी तव्हांखे इनशाला घुराईंदासीं अच्छा हिकिड़ी ॻाल्हि मां गॾोगॾु कंदो हलां सभिनी पार्टिसिपेंट्स लाइ छो जो असां वटि अव्हांजा नाला त अची विया आहिनि हाणे डायरेक्ट तव्हां नात शुरू कंदा ठीकु आहे मदह मुस्तफ़ा अखियुनि ते नात डायरेक्ट शुरू कंदा ठीकु आहे बाबा बिस्मिल्लाह झोली मुझी आहे खाली झोली
ठीकु आहे, वॾी महिरबानी, थैंक यू। तव्हां आया तव्हांजा लख कुर्ब। तव्हां पंहिंजी जाइ ते वियो, हाणे असां नेक्स्ट खे था घुरायूं। मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। पहिरें राउंड खां ॿिए राउंड में ईअं हूंदो आहे त टफ मुक़ाबिलो हूंदो आहे न, जीअं जो जीअं दर्जो वधंदो आहे, क्लास वधंदा आहिनि त मुक़ाबिलो सख़्तु हूंदो आहे न। तूं पहिरें राउंड में एतिरो सुहिणो पढ़ी वियो आहे, हिन राउंड में उहा स्टेमिना न आहे, उहा हिमत न आहे। छो मदाए मुस्तफ़ा में तव्हां आहियो, सिंध टीवी अहिड़ा प्रोग्राम कंदी रहंदी ऐं तव्हांजा कॉन्टेक्ट नंबर असांजे नुमाइंदनि वटि आहिनि। जॾहिं बि असांखे ज़रूरत पई सिंध टीवी तव्हांखे कॉल करे पंहिंजे चैनल ते घुराईंदी। हिन प्रोग्राम मां बचा तव्हां वञी सघो था। झोले हर पासे हर जाए ये मिठड़ी बोली अल्लाह 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 माशाल्लाह बाबा माशाल्लाह। नालो तव्हां वरी ॿुधाइजो पंहिंजो। मूमल। सभई असांजी अदड़ियूं अदा जेके बि सॼे सिंध मां ईंदा उहे सभई तयारी करे ईंदा। जी जी इंशाल्लाह। माशाल्लाह तमामु ख़ुशी थी थिए ऐं तव्हां टॉप 10 ते अची विया ऐं तव्हांखे छा लॻंदो आहे फाइनली स्टेज तव्हां महिनत कंदा या न कंदा? इंशाल्लाह जहिड़ी आउं अॼु सुबुह खां महिनत कई ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿिए मुंहिंजी दुआउनि सां ऐं पंहिंजी महिनत सां आउं टॉप 10 में अची वई आहियां त इहा उमेदु रखां थी त इंशाल्लाह आउं फाइनल में बि अची दर पिञा पर आऊं जे आसरे आऊं जे आसरे या रसूल जे आसरे। जज़ाकल्लाह। बेटा जेके सुठा कारीगर हूंदा आहिनि न उहो देग खोले मथां सिर्फ़ु हिकिड़ो गिरह कढंदा आहिनि, ख़बर पइजी वेंदी आहे त अंदरि छा पकल आहे। तुंहिंजे परवरिश खे सलाम पुट, जंहिं बाबा साईं तोखे इन लाइक़ु कयो। जॾो हसीन आहीं एॾी मुंहिंजे मोहम्मद अरबी जी हसीन सना करी पियो। हाणे ख़ुशी केतिरी आहे मदाए मुस्तफ़ा में जेकॾहिं तोखे कार्ड ॾियूं त? इंशाल्लाह एतिरी ख़ुशी थींदी जेतिरी ज़िंदगी में कॾहिं कोन थी हूंदी। चलो तोखे मुबारक हुजे पुट, तूं सिलेक्ट थी चुको आहे। जज़ाकल्लाह। मज़हर हुसैन ऐं मुंहिंजे ऐं इरशाद जे टोटल गॾियल फ़ैसिले सां तूं सिलेक्ट थियो आहे मदाए मुस्तफ़ा जे उन्हनि टॉप 30 छोकिरनि मां। बिन वञी ॿिया दर पिञा पर। माशाल्लाह तव्हां टॉप 10 ते अची चुका आहियो ऐं तव्हां पंहिंजी फीलिंग ॿुधायो। जी अल्हम्दुलिल्लाह। हर इंसान जी ॾिसो पंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे हिकिड़ी त मूंखे हीअ थियणो आहे, मूंखे हीअ थियणो आहे। मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा आहे त मूंखे पंहिंजो हिकु सुठो बहितरीनु हुज़ूर जो सना कंदड़ थियणो आहे। इन करे अल्हम्दुलिल्लाह अॼु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। मुंहिंजा वालिद साहब बि हिन में मूंखे तमामु मदद कंदा आहिनि, तमामु मूंखे पंहिंजो माना हिन में पंहिंजो अॻियां वधाइण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं ख़ुशनसीबु आहियां मूंखे अहिड़ा वालिदैन मिलिया आहिनि, अहिड़ा मूंखे उस्ताद मिलिया आहिनि जेके मूंखे इन शइ में वधाईंदा आहिनि। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे, थो घुरां तोखां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे, थो घुरां तोखां सजण तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सिंध में सदके खाधो पीतो खोड़िया तुंहिंजो हिकु मौलूद मुंहिंजे लाइ हिकु करोड़िया गंज ॿिया काॾे कबा जॾहिं तो जहिड़ो गौहर हुजे, थो घुरां तोखां
सजण तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे थो घुरां तोखां सजण तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। माशाल्लाह पुट, तमामु सुठो, तमामु सुठो। नालो छा ॿुधायो पुट? सईदा आलम। अच्छा बेटा, अगर तव्हांखे चऊं तो थोड़ी देर लाइ सिर्फ 5-10 मिनट वेंदो? ठीक है। माशाल्लाह आपने बहुत ही प्यारा कलाम पढ़ा और जजेस ने जो कमेंट्स दिए वो आप हमसे शेयर करें। जी कलाम तो मैंने बहुत मेहनती थोड़ा सा चूज़ किया था, बट मैंने अपनी पूरी कोशिश की और इसी मुताबिक जितनी मुझे उम्मीद थी उससे कहीं ज़्यादा जजेस ने मुझे सपोर्ट किया, बहुत तारीफ़ भी की मेरी। और सबसे बड़ी बात ये है कि मैं नेक्स्ट लेवल में आ चुकी हूँ वेटिंग में, और अब मैं पूरी उम्मीद करती हूँ कि इंशाल्लाह वेटिंग में भी मैं इंशाल्लाह अच्छा परफॉर्म करूँगी सिंधी कलाम, और टॉप 10 में ज़रूर मैं क्वालिफाई करूँगी इंशाल्लाह। मौला मदीनो दिखार पोए भली मार लहने ओजादा खने जा ओ मौला मदीनो दिखार पोए भली मार लहने ओजादा खने जा। तव्हां अॼु हिन मदह मुस्तफ़ा हैदराबाद जे स्टेशन तां जी साईं सिलेक्ट थी चुका हो। महिरबानी साईं, कुर्ब लख थोरा। तव्हां उन फाइनल जे लाइ जिते टॉप 3 छोकिरा हूंदा, जी साईं, अदरियूं न्याणियूं बि हूंदियूं असांजियूं, जी साईं, सखर में मुक़ाबिला थींदा इंशाल्लाह। त को प्रॉब्लम त न हूंदो तव्हांखे? न साईं, न इंशाल्लाह। तव्हांखे मुबारकूं हुजनि साईं, महिरबानी कुर्ब। जंहिं हुज़ूर सां इश्क कयो आहे उहो ई तव्हांजो हामियो नासिर आहे। आमीन आमीन। मौला मदीनो दिखार पोए भली मार खोड़ सारियूं तव्हांखे मुबारकूं हुजनि ऐं मदह मुस्तफ़ा में अची करे तव्हां असांजे मथां एहसान कयो आहे, हूअं त पंहिंजी तव्हां फ़र्ज़ु अदा कयो आहे। तव्हांखे मुबारक हुजनि टॉप 30 में सिलेक्शन लाइ। थैंक यू। माशाल्लाह तव्हां टॉप 10 में पहुची रहिया आहियो ऐं तव्हां ॿुधायो तव्हांजी फीलिंग्स छा आहिनि? अल्हम्दुलिल्लाह बेहद ख़ुशी आहे ऐं जेतिरी ख़ुशी बयानु कजे उहा तमामु घटि आहे। अल्हम्दुलिल्लाह इहा मुर्शिदनि करीमनि जूं दुआऊं ऐं वालदेन जूं दुआऊं आहिनि ऐं ॿियो सिंध टेलीविज़न वारनि जो थोरो आहे जो हिकु सिंधी नात ख़्वाननि खे मथे खणी आया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सिंह चैनल खे कामयाबु कंदो, असांजूं दुआऊं चैनल सां गॾु आहिनि। सबको सुखियो बसे थो, सबको सुखियो बसे थो, सरदार जे करे नाराज़ रब न थींदो, पंहिंजे यार जे करे सबको सुखियो बसे थो, सबको सुखियो बसे। सुभान अल्लाह। सना बेटा, ॻाल्हि इहा आहे त तव्हां एतिरा सभु सुठो पढ़ो था त फ़ैसिलो करणु पुटु ॾुखियो थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। पोइ थोरी देरि जे लाइ पुटु इंतज़ारु कंदव राउंड 3 जे लाइ 5-10 मिंट में सिर्फ़ु। ठीकु आहे, तव्हां वियो, तव्हांखे वरी ॿीहर घुरायूं। तव्हां छा इरादो आहे? फाइनली तव्हां टॉप 10 ते वेंदा? अल्लाह में उम्मीद आहे। सो महिनत कयो, इंशाल्लाह कामयाब थींदा। जो कुछ बुढ़ सो था ही सरकार नवाज़ो जो कुछ बुढ़ सो था ही सरकार नवाज़ो आज नहीं बुघुरम जेकी सरदार नवाज़ो। ठीक है बाबा, वरी मेहरबानी अल्लाह ॾिना साईं, अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजी हाज़िरी क़बूल पवे, तव्हां पंहिंजी वञी सघो था। जण खतूरीअ
जाके मणहारे हलंदो हो ॼण खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो जितां जितां सरदार जितां जितां सरदार विकवारे हलंदो हो जितां जितां सरदार विकवारे हलंदो हो ॼण खतूरीअ जाके मणहारे हलंदो। शाबाश बाबा, तमामु सुठो। असां तव्हांखे राउंड 2 में रखूं था, थोरी देरि इंतज़ारु कयो। ऐं हाणे पुटु जॾहिं बि अचो स्टेज ते कंफ्यूज़ बिल्कुलु न आहे थियणो। असां सभु तव्हांजा पंहिंजा आहियूं ऐं हीउ निहायत हिकिड़ो पाक ऐं निहायत मुतबरिक क़िस्म जो नालो ऐं इहो कमु आहे। अलाह साईं तव्हांखे मदद करे ऐं कामयाबु करे। हिन में बिल्कुलु डिसहार्ड न थियणो आहे। तव्हां सभई हिते पार्टिसिपेंट आहियो, मन तव्हांजी हाज़िरी थी वई आहे। अव्हां सभई सिलेक्ट आहियो, को बि नापास न आहे, सभु पास आहियो। तव्हां पुटु वेहो ऐं थोरी देरि इंतज़ारु कयो। तव्हां 3 राउंड में वरी असां तव्हांखे ज़हमत ॾींदासीं। महिरबानी। दावर जा दीदार अवामा आया नज़र अनवार अवामा दावर जा दीदार अवामा आया नज़र अनवार अवामा जे तो ॾिठो ते रब खे ॾिठो जे तो ॾिठो ते रब खे ॾिठो क़ुरान ॾिनी त गवाही आ मुस्तफ़ा शान अवां जो शाही आ। माशाअल्लाह गुलाम मुश्तबा साईं, तव्हांजा लख कुर्ब। तमामु अक़ीदत मोहब्बत सां आया आहियो, नात पढ़ी अथव जी। इरफान साईं। बाबा साईं, हाणे इहा आहे त नंबर तव्हांजो असां वटि आहे। जी जी। हीउ जेको अॼु जो राउंड आहे मदाही मुस्तफ़ा मां असां तव्हांखां इजाज़त वठंदासीं। असां वटि हिकिड़ी आहे जंप सीट, उन में जेकॾहिं असांखे तव्हांजी रिकॉर्डिंग ही ॿुधी ज़रूरत पई तव्हांखे कॉल करे घुराए वठंदासीं। हेसिताईं तव्हां साथ ॾिनो, ज़हमत जी माफ़ी घुरूं था। अलाह साईं सलामत रखे तव्हां। पहिरीं त असां जॾहिं नात पढ़ी उन्हनि खे पसंदि आई, उन्हनि जो तव्हां वेटिंग लिस्ट में रहो। उनखां बाद में पोइ वरी जॾहिं असां ॿियो राउंड शुरू थियो त उन्हनि चयो त जेको आहे तव्हां असां सां कॉन्टेक्ट में रहो ऐं जॾहिं बि असांखे ज़रूरत पई त तव्हांखे घुराए वठंदासीं। फ़िलहालु तव्हां असांजे हिन पार्टिसिपेट में तव्हां जेको आहे फेल थी विया आहियो। असल में उनजी वजह इहा आहे, वाक़ई मुंहिंजो आवाज़ु बहितर आहे, पर ॻाल्हि इहा आहे त मां बेसिकली नातूं पढ़ंदो न रहंदो आहियां कंहिं महफ़िल वग़ैरह में हो, पर उन बावजूद बि हुन मूंखे एप्रिशिएट कयो ऐं मुंहिंजी जेका तारीफ़ कई त तव्हां नात पढ़ंदो त माशाअल्लाह तव्हां अॻिते तमामु घणो वधी सघो था ऐं तव्हां जेको आहे मतिलबु नात जे कॉम्पिटिशन में अची सघो था। तो बहरहाल चवंदा आहिनि त नाकामी बि असल कामयाबी आहे। अगरि उन जा माण्हू वजूहात सबबु रीज़न कढे करे पोइ माण्हू अॻिते वधी सघे थो। मूंखे मदीने घुरा मुंहिंजी दिलि मांदी या रसूल अल्लाह मत रोई अर्ज़ करियां थी मत रोई अर्ज़ करियां थी। शुमाइला, या त तूं थकी पई आहीं ऐं या जेका हिम्मत आहे उहा तुंहिंजी घटि थी वई। पुटु माइक ते ॻाल्हाए मुंहिंजा बच्चा। न सर, बिल्कुलु मां कान थी थी। हा, जेको मुंहिंजो कॉन्फिडेंस आहे उहो आहे बिल्कुलु। चओ त ॿ टे ॿियूं तव्हांखे ॿुधाए। अच्छा पोइ हाणे तव्हां वरी थोरो इंतज़ारु कर 3 राउंड जे लाइ। न हाणे न थकिबी आहे न? हल बिस्मिल्लाह। ठीकु आहे, 3 राउंड मां त वरी घुरायूं था। तव्हां वेटिंग में वेठा आहियो, तव्हां ॿुधायो छा थो लॻे ऐं तव्हां सिलेक्ट थींदा या घर वेंदा? माशाल्लाह उम्मीद त आहे ऐं इंशाल्लाह नेक्स्ट राउंड में घुराईंदा, उन जे लाइ बि तयारी कई आहे ऐं अॻियां अलाह साईं खे पारत आहे। इंशाल्लाह तव्हां कामयाबु थींदा। लगियां ने मौजां सदा लाई रखी सोने चंगे आखे मंदिया निभाई रखी सोने लगियां ने मौजां। ठीक है बेटा,
तमामु सुठो लाजवाब। तव्हां पुट थोरी देरि इंतज़ारु कयो, थोरी देरि इंतज़ारु कयो, असां तव्हांखे वरी था ॿुधायूं। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। सभिनि खां पछाड़ी सभिनि खां पछाड़ी अचे पई हलीमा हबीबे खुदा हथ करे वही हलीमा सभिनि खां पछाड़ी सभिनि खां पछाड़ी। पहिरियां तो पढ़ियो न अल्लाहु अल्लाहु, इहो अगरि न पढ़ी हा त मां फ़ैसिलो करे वेठो हुउमि त अॼु तोखे सिलेक्ट कंदुसि। इन ॻाल्हि खे त तूं सम्झी थो न त हर राग रागिणी जो भले नयत ख़्वानी हुजे, हमद हुजे, नयत हुजे, कवाली हुजे, उन में सुर जी त माना आहे न। सही आहे। राग रागिणियूं त माना रखनि थियूं त जेको पहिरियों पढ़ उहो राग ॿियो अलाह जो ज़िक्र कयो पंहिंजे मथां तव्हांखे वणी उहो त न अलाह जो ज़िक्र त वणंदो आहे, लेकिन ॾिसो ही हिकिड़ो जेका ही मुक़ाबिलो आहे, इन मुक़ाबिले में सभिनी खे ओतिरा हक़ बराबरी जा आहिनि न। अलाह ख़ुशि रखे। माशाल्लाह फर्स्ट राउंड में तव्हां पास थी विया आहियो ऐं सेकंड राउंड में घर वञो था, हिन जी वजह ॿुधायो। ॾाढी ख़ुशी थी। पहले राउंड में जज अलाह सां हिदायत ॾियनि बहितरीनु जजमेंट कनि था। पहिरें राउंड में उन्हनि मुंहिंजो आवाज़ु वञियो, उन में पास कयो ऐं अधु कलाक मुने कलाक खां पोइ जॾहिं सेकंड राउंड आयो त उन में मतिलबु मूं पंहिंजी जेको कोशिशि उहा कई, पर मुंहिंजो उस्ताद को कोन्हे ऐं जजनि खे शाबस हुजे उहो जजमेंट करे था वञनि त हिन जो को उस्ताद आहे या न आहे। हुननि चयो तुंहिंजो को उस्ताद कोन्हे ऐं इन लाइ तोखे असां रिजेक्ट था कयूं ऐं इन खां पोइ अफ़सोस नसीब जे ॻाल्हि नसीब अपना अपना। मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना सिकऊं था नबीअ जे अला सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना अला सहन जा दीवाना असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। असां पुट तव्हांजो असल में लहन ॾिसणु पिया चाहियूं, अदायगी पिया ॾिसूं, अदायगी कीअं पिया कयो, तलफ़ुज़ कीअं आहे, कॉन्फिडेंस केतिरो आहे, माइक्रोफोन जो यूज़ कीअं आहे, तव्हां कंहिं तरीक़े सां अचो पिया, इहा जेके इहे शयूं आहिनि इहे ॾिसण जूं आहिनि। सभई ॿोलियूं पंहिंजियूं आहिनि। बिस्मिल्लाह। या रब तवाफ़ खानाए काबा नसीब हो या रब तवाफ़ खानाए काबा नसीब हो ऐसे नसीब हो के मदीना करीब हो। बिस्मिल्लाह कजे। अमा असां तव्हांखे सिलेक्ट था कयूं। जी सर। अलाह तव्हां ख़ुशि रखे, तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि, तव्हांजे बाबा खे, तव्हांजी अमा खे। जी ठीकु आहे पुटु। तवाफ़ खानाए काबा सभ खां पहिरीं ई ॿुधायो एतिरो टफ मुक़ाबिलो हुयो, तव्हांजी उमेद माशाल्लाह महिनत ऐं उमेद ॾाढी सुठी हुई ऐं परेशान न थियो तव्हां, मुबारक हुजे तव्हांखे। तव्हां हे सर्टिफिकेट घर खणी वेंदा त तुंहिंजी वालदेन जी कैफ़ियत छा हूंदी? मुंहिंजे अबू आमी मुंहिंजो वेट पिया कनि, हर हर मैसेज पिया अचनि की कॾहिं कंप्लीट थींदो, तूं सेलेक्ट थी या न थी आहे, लेकिन हाणे उन्हनि खे जॾहिं ख़बर पवंदी न इहो सरप्राइज़ आहे, उन्हनि जे ॾींदासीं त उन्हनि खे सरप्राइज़ ॾींदासीं। वेरी गुड वेरी गुड।
सब पढ़ो सल्ले अला, सब पढ़ो सल्ले अला सैयदना, आयो मुंजो प्यारो नबी। जज़ाकल्लाह कायनात जज़ाकल्लाह जज़ाकल्लाह। कायनात जी सर। तू बच्चा थोड़ी देर पे सर फिर वेट। बेटा जितना देर वेट करोगे उतना रसूल अरबी आपकी ये ड्यूटी कबूल करेगा। जिस आका के शान में आप आए हो जी सर। हैं तो वही आपको हिम्मत देगा। इंशाअल्लाह। आप बैठे बेटा। जी पुट अस्सलाम वालेकुम। नालो छा पुट तव्हांजो? वालेकुम सलाम। मुंहिंजो नालो अब्दुल नबी समो। अब्दुल नबी समो। जी बाबा हाणे छा था ॿुधायो? इहो राउंड ख़ासि आहे, सेकेंड राउंड आहे, हिन में फाइनल सिलेक्शन थियणी आहे अॻे राउंड लाइ। त हिन में थोरो मिड़ी ध्यान सां, का ग़लती न थिए ऐं कॉन्फिडेंस सां लफ़्ज़ बहितर हुजनि, सुरनि जी अदायगी, तलफ़ुज़, कॉन्फिडेंस, माइक्रोफोन जो यूज़। ठीकु आहे बाबा, बिस्मिल्लाह। अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अमड़ तुंहिंजी लोलीअ मूंखे उहो रंग लायो, मोहम्मद मिठे जो मौला सनागर बणायो। अब्दुल नबी थैंक यू सो मच बच्चा। मदाए मुस्तफ़ा में तूं आई ऐं हिन वन राउंड ते असां सां गॾु तूं साथ ॾिनो पुटु। अॻिते तूं असां सां गॾु नथो हली सघे, तोखे इजाज़त आहे मुंहिंजा पुटु। अहिड़ी दिलि सां दुआ कर मिठड़ी अमा, अहिड़ी दिलि सां दुआ कर मिठड़ी अमा, वञी मुल्क मदीने जूं घिटड़ियूं घुमा, अहिड़ी दिलि सां दुआ कर। खण हथड़ा खुदा दे भाग वरे, दिल को मोहम्मद कान करे। ॾिसां रोज़ो अखियुनि सां हाव ठरे, ॾिसां रोज़ो अखियुनि सां हाव ठरे। ठीकु आहे पुटु, तमामु सुठो। तव्हांजे जज़्बे खे सलाम आहे। तव्हांजो अचणु मौला पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। तव्हांजा लख कुर्ब, तव्हांजी वॾी महिरबानी। ला इलाहा इल्लल्लाह, 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 ला इलाहा इल्लल्लाह। प्यारा मौला ईद कराए पांच नबीअ जी, पांच नबीअ जी दीद कराए। प्यारा मौला ईद कराए पांच नबीअ जी दीद कराए। बस इहा नेमत दिल थी घुरे, ला इलाहा इल्लल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह, ॾाढो सुठो। वसीम साईं। जी इरफान साईं। वसीम भाउ तव्हांजो जीअं नवत पढ़णु खपे ईअं मुस्कराहट सां नवत पढ़ो था। जी सर बिल्कुलु, अल्हम्दुलिल्लाह। ऐं लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेके बि वॾा वॾा नवत ख़्वान गुज़रिया आहिनि न, जी सर, उन्हनि बि महिनत कई आहे। जी सर बिल्कुलु। मतिलबु ज़रूरी न आहे त कंहिं ॿिए माहौल सां, लेकिन पंहिंजी नवत ख़्वानी सां उन्हनि महिनत कई आहे। हिन वक़्त जो जेको मक़बूल तरीन पाकिस्तान जो वॾो नवत ख़्वान अवेस रज़ा, जी सर, सो हू एतिरो, अगरि मां हुनखे फ़न मौसीक़ी में कंहिं चवां त हू वॾो इल्मकार माण्हू आहे। तव्हांखे अलाए ख़बर आहे, उहो तमामु वॾो इल्मकार माण्हू आहे, हुनखे राग रागनि जी पूरी ख़बर आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांजो आवाज़ु ॾाढो हसीन आहे। आख़िर में जॾहिं लथूं न तव्हांजो सुर तव्हांजो चेंज थियो। जी सर। सो
अॻिते मदाह मुस्तफ़ा में असां हली न सघंदासीं। न से को मसलो तव्हांजी नाहे। महिरबानी मूंखे लख थोरा। जेका बि हिन महिल इज़त जेके ॾींहं आहे सिंध टीवी जे करे घणी थी तव्हांखे आहे, ख़ुशि सर। रखे। हा, Thank you so much. thank you. सलामत हुजो। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भरया रसूल अल्लाह, झोली मुंहिंजी आहे झोली भरया रसूल अल्लाह, नाहे ताकत मुमें माली, सिघोवरया रसूल अल्लाह। सबसे पहले तो मैं आपको दाद इस बात की दूंगा कि आपने बहुत शॉर्ट टाइम में सिंधी नात याद कर लिया आपने। बहुत नवादिश ये है, सरकार की बच्चों के नालिन पाक का सदका और सरकार की नालिन पाक का सदका है। अच्छा, फॉर एग्जांपल अगर आप सिलेक्ट हो जाते हो तो कम अज़ कम आपको 20 से 25 सिंधी नातें चाहिए। इंशाल्लाह मैं इस पे इंशाल्लाह अभी से ही, क्योंकि सेकंड राउंड में जो आपने बुलाया तो उसी में मेहनत शुरू हो गई थी मेरी। अब ये सिलसिला इंशाल्लाह सिंधी कलामों के हवाले से भरपूर रहेगा इंशाल्लाह। और इसमें कोई आपका देखें, आपका कसूर नहीं है, आपकी जो मदर टंग है वो उर्दू है जी, और ये आपका प्यार है इस वतन धरती से। अल्हम्दुलिल्लाह आपने सिंधी याद किया इतने शॉर्ट टाइम में, तो सिर्फ ये है कि क्योंकि सारे हमारे लिए काबिल इज्जत हो जी, बिल्कुल, और मेरे आका के मेहमान हैं आप, बिल्कुल तो हम तो आपके खिदमत गुजार हैं। बड़ी नवाज़िश, ये हम आपकी खिदमत कर रहे हैं, बड़ी मोहब्बत। आप वेटिंग में बैठें। जी बिल्कुल, जज़ाक ठीक है। मुझे महबूब जी तारीफ़ लखें गाईंदा, हिकड़ा वींदा जे मरी जल्द वरी ॿियाईंदा। मुझे महबूब जी तारीफ़ लखें गाईंदा है। निहायत हसीन ख़्याल। का ॿी शइ ॿुधायो, का ॿी नात ॿुधायो। महबूब मिठा कर मूं ते करम, अखड़िन सां ॾिसां अची तुंहिंजो हरम। महबूब मिठा कर मूं ते करम, महबूब मिठा कर मूं ते करम। तो माजरत था वठूं, का अहिड़ी ॻाल्हि नाहे, महिरबानी। आका दा सना खुआन आयो, थैंक यू, मां थैंक यू वेरी शुक्रगुज़ार मच। आहियां। थैंक यू सो मच, महिरबानी बाबा। मुल्क मदीने देवया, शहर मदीने देवया, आहे आरज़ूहिया, आहे आरज़ूहिया। जज़ाकल्लाह। कायनात, जी सर। तू बच्चा थोड़ी देर वे, आप बैठे बेटा, बैठे बेटा। घणो हथड़ा खुदा ने भाग वरे, दिल को मोहम्मद कान करे। माशाल्लाह बच्चा, तुझी सुठी एफर्ट्स, सुठी मेहनत पुट, मदाह मुस्तफ़ा में तो हेस्ती सां गॾु हले। अॻिते बच्चा साथ नथा हली सघूं, तुंहिंजा सुर स्केप थियनि था, नंढड़ी उमिरि अञा महिनत कर, इंशाल्लाह अॻिते जो वॾो नाले वारो नात कान थींदो तूं। महिरबानी पुट, तूं वञी सघे। बाबा। छो था हर हर हकीम ॾे मूंखे खणो, चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो, मुंहिंजे दर्दन जी बि दवा कान आ, मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो।
बेटा हिकिड़ी ॿी का नत ॿुधायो जंहिंजे सिर्फ़ु 2 लाइनूं ॿुधायो। उजड़ो सहणो नबी थई नालो मिठो तुंहिंजो शहर अलाहे छा हूंदो उजड़ो सहणो नबी थई नालो मिठो। माशाल्लाह पुट तमामु सुठो तव्हांजी हाज़िरी रब साईं ऐं रब जो हबीब क़बूल फरमाए। तव्हांजा लख कुर्ब तव्हां आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजी जाइ वठो। अच सुना सरदार तुझो मिलाद कयो अच सुना सरदार तुझो मिलाद कयो सुभान अल्लाह। पुट ॿियो को नत अचे पियो या हमद? सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला आयो मुझो सुहणो नबी आयो मुझो सुहणो नबी आयो मुझो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला। इन्हनि खे तव्हां हिकु दफ़ो वेटिंग में विहारियो। बाबा थोड़ो इंतज़ार कयो। आपको क्या फील हो रहा है कि अभी आप लोग फाइनली नहीं हुए, वेटिंग पर हैं, तो आपको क्या लगता है आगे आप मेहनत करके वो मकाम हासिल कर सकेंगे फाइनली? इंशाल्लाह कोशिश तो पूरी है मगर अब इससे भी बेहतर करेंगे इंशाल्लाह। मेरा भी यही है। मुझा शल करम फरमाइंदा मुझा शल करम फरमाइंदा ते बड़े साल ही सडराइंदा ते बड़े बस 5-10 मिनट सिर्फ वेट कर यार, आखिरी मरहले पहुंच चुका हूँ हाणे। आप यारा दे सहारा तुझे आसरे ओ मदीने जा प्यारा तुझे आसरे ओ मदीने जा प्यारा तुझे आसरे आ प्यारा दे सहारा तुझे आसरे ओ मदीने जा प्यारा तुझे आसरे। शरीफ ॿुधायो जी। बस अस्थाई ॿुधायो सिर्फ। अस्थाई हिकिड़ो थल पहिरियों। चवे दिल थी ॾिसा है कर चवे दिल थी ॾिसा है कर। सजाद अली थैंक यू सो मच बच्चा। मदाह मुस्तफ़ा में तू शिरकत कई, असां सां 2 राउंड साथ ॾिनो तो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं मंज़िल ते ज़रूरु सिंधी बि तोखे यादि कंदी। हिन प्रोग्राम मां तोखे इजाज़त आहे। घबरायो न दीवानो सरकार छॾाईंदो बेकस बोझन खे दामन में लिकाईंदो। ज़ैनुल आबिदीन तव्हां थोड़ी देरि इंतज़ारु कयो, असां तव्हांखे वेटिंग ते रखूं था छो जो मुक़ाबिलो जेको आहे ॾाढो सख़्तु थी ऐं हीउ मोहबत जो मुक़ाबिलो इहो निहायत सख़्तु थी वियो आहे। असां निहायत कोशिशि कंदासीं त इंसाफ़ थिए। के बेमुख तो बेमाया हो तेरी महफिल में चला
थैंक यू ज़ैफ़ा जमील, अल्लाह आपको खुश रखे, आपकी हाज़िरी कबूल फरमाए, आप तशरीफ़ रखिए। तुझे खालिक ने तरगादार बनाया, ऐसा तुझे खालिक ने तरगादार बनाया। आवाज़ तो बहुत अच्छी बेटा, लेकिन अगर हम आपको तीसरे राउंड के लिए रखें कि एक अस्थायी अंतरा हमें सुना सकते हैं सिंधी का आप? सिंधी अभी सर? हाँ जी सर इस शर्त पे रखेंगे आपको। अच्छा ठीक है सर, थोड़ा वेट चाहिए टाइम। चलो आप वेटिंग में ठीक है, बैठो, आप वेट करें। नात याद करें आप। मदाहे मुस्तफा मदाहे मुस्तफा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मदाह मुस्तफ़ा जे थर्ड राउंड में जेके 7 माण्हुनि मां सिलेक्ट थी, घणा ॼणा बचा आहिनि ख़ान साहब असां वटि? असां वटि तक़रीबन मां सम्झां 11-12 बचा आहिनि। 11-12 बचा आहिनि। अच्छा, ही जेको हिन प्रोग्राम जो फॉर्मेट आहे, हिन में सभई जेके हिते तव्हां पहुता आहियो इहे सभु कामयाबु था आहियो। अच्छा, हूअं बि कामयाबी आहे, हुज़ूर जी नात पढ़णु, अलाह जी हमद सना बयानु करिणी इहा कामयाबी आहे। जंहिं ज़बान ते ॾिसो त जेको क़ुर पाक जी तिलावत असां जेका ख़ासि तौर ते अरबी लैंग्वेज में जॾहिं मके पाक जो जेको पेशमाम हूंदो आहे ॿुधंदा आहियूं त असांखे सुकून ईंदो आहे, छो जो उहे अहिड़ी किरात हसीन अंदाज़ में कंदा आहिनि त हुज़ूर जो नालो जेतिरो मिठे ऐं सुर में खयो वञे त ओतिरो घटि आहे। साणे जेके हितां असांजी अदड़ियूं या असांजा अदा वापसि वेंदा उहे काई ॻाल्हि दिलि में न कंदा, छो अहिड़ा प्रोग्राम वरी थींदा रहंदा। अच्छा, हिन प्रोग्राम खां अलावा बि हाणे तव्हां सभई आर्टिस्ट आहियो, सभई नात ख़्वान आहियो, सभई हम सना मदाह मुस्तफ़ा आहियो, जेके बि जॾहिं बि अचो सिंध टीवी जा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि। मां इरफान समो, मुंहिंजो डायरेक्टर, जेका बि टीम आहे उहा तव्हांखे दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदी। हाणे हीअ त हिकिड़ो प्रोग्राम जो जेको फॉर्मेट आहे उन में जेके सिलेक्ट थींदा उहे ग्रांड सेट ते हलंदा, ऐं जेके अलविदा कंदा उहे दुआ ॾींदा त वरी ॿिए साल मुलाक़ात थींदी इन ई रमज़ान महीने में। सो ख़ान साहब बिस्मिल्लाह कयूं। मां गॾोगॾु इरफान साईं जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे हिकिड़ो इज़ाफ़ो कयां। असां काफ़ी डिस्कस कई आहे ऐं तमामु हिकिड़े ॾुखे मरहले मां गुज़री करे हिते हाणे पहुता आहियूं। ऐं गॾोगॾु असां ख़ासि गुज़ारिश कई आहे सिंध टीवी जे इंतिज़ामिया खे, डायरेक्टर साहब खे, इमरान चांडिया साहब खे, त उन्हनि 10 कार्ड्स जेके सिलेक्टेड आहिनि उन्हनि मां वधाए 12 कया आहिनि। पर हिकिड़ी तव्हांखे अञा मां ख़ुशख़बरी ॿुधायां त असांजी हिकिड़ी ॿी 5 मिंटनि जी मीटिंग थी आहे, छो जो अव्हां माशाल्लाह निहायत सुठो पिया पढ़ो, निहायत सुठो पिया पढ़ो, त असां इहा बि अञा कोशिशि पिया कयूं त 12 मां बि अञा वधायूं, 12 जो जेको अंक आहे हुन मां बि वधायूं। इन करे अव्हां हिकिड़ो ज़रूरु इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त अव्हांजा कॉन्टेक्ट्स, अव्हांजा टेलीफोन नंबर्स, एड्रेसिस असां वटि आहिनि। असां कंहिं बि वक़्तु अव्हांखे कॉल करे था सघूं। अव्हां इहो न सम्झिजो त अॼोको प्रोग्राम ख़तमु थियो त अव्हां एलिमिनेट थी विया आहियो, अव्हांजो नालो निकिरी वियो आहे। अव्हांजो नालो असां वटि आहे, महफ़ूज़ आहे। असांखे किथे बि अव्हांजी ज़रूरत पवंदी त असां अव्हांखे कॉल करे वठंदासीं। ऐं इहे जेके ईंदड़ 4 ॾींहं आहिनि उन्हनि में अवां खां मां कंहिंखे बि कॉल थी सघे थी। इन करे महिनत न छॾिजो। नयूं नातूं जेके आहिनि उहे यादि करणु, उन्हनि खे आवाज़ में पंहिंजे सिधो करणु उहो न छॾिजो, प्रैक्टिस न छॾिजो। त इहा दिलाज़ारी बिल्कुलु बि न थियणु खपे। मौला जे हिन मिंबर ते जिते नबी सगुरे जो ज़िक्र ख़ैर पियो थिए, पाक ज़िक्र पियो थिए, उते जे अव्हां अची विया आहियो त अव्हांजो माना इहो सितारो ई बुलंद थी वियो आहे। इहे इनामात जेके आहिनि इहे दुनियावी आहिनि ऐं इहे सिर्फ़ु हिकिड़ी सुञाणप आहिनि, ॿियो कुझु ई कोन्हे को। इन करे अव्हां पंहिंजे दिलि खे सफ़ा मज़बूत रखिजो, बिल्कुलु पंहिंजो परेशान न थिजो,
डिसहार्ट न थिजो। असां सभु अव्हां सां गॾु आहियूं, सॼो रमज़ान गॾु आहियूं ऐं आईंदा बि गॾु आहियूं। ठीकु आहे बाबा, जेके बि नाला साईं खणंदा उहे मुतफ़िक़ा आहिनि ऐं जेके नाला रहिजी वेंदा उहे इंतज़ारु कनि त उन्हनि खे कॉल थींदी। ठीकु आहे, असां फ़िलहालु इहे नाला जेके पुकारींदासीं उहे दोस्त असांजा वञी पंहिंजी जाइ ते वेहंदा ऐं बाक़ी उहे दोस्त बची वेंदा जिन जा नाला असां हिते सिलेक्ट कया आहिनि। ठीकु आहे, जंहिंखे कार्ड मिलंदो ग्राउंड सेट ते हलण जो। महबूब मिठा कर मूं ते करम अखड़िन सां ॾिसां अची तुंहिंजो हरम। महबूब मिठा कर मूं ते करम, महबूब मिठा कर मूं ते करम। पिरी पाड़े पंहिंजे खां परे न कजां। माइक ते ॾियो बाबा, तव्हांखे ॿ लाइनियूं पुटु सिर्फ़ु ॿुधाए। आँखों से बख्शिश का बहर देखा है, जहाँ कारी बना कुरान वो दर देखा है, पुर खता आँखों से बख्शिश का बहर दे। चाक थी दुश्मदीनो घुमाए अचो, मुझे दर्द जीबी का दवा खानया मुखे। जज़ाकल्लाह। सिंधी सुनाए अभी आप। असांखे वारी वारी घुरायो या रसूल अल्लाह। असांखे वारी वारी घुरायो या रसूल अल्लाह। वारी वारी घुरायो या रसूल अल्लाह। पंजे घतर जी जुआट चुमायो या रसूल अल्लाह। माशाल्लाह, ॾाढो सुठो। जज़ाकल्लाह। भाई फ़ैसिलो ॾाढो टफ थी वियो आहे, केतिरा कार्ड वधाए केतिरा वधायूं। सो सईदा आलम तव्हांजो पुटु। ठीकु। अच्छा बाबा, हिकिड़ी ॻाल्हि वरी मां कंदो हलां, इहा बिल्कुलु 100% सही आहे त अव्हां इंतज़ारु कजो, असां थी सघे थो अव्हांखे वरी बि कॉल कयूं। डिसहार्ट न थिजो, दिलि बर्दाश्ता न थिजो, दिलि न छॾिजो, इंतज़ारु कजो, छो जो असां वटि काफ़ी शयूं आहिनि। अञा असांखे नवाबशाह करिणो आहे, सखर करिणो आहे। कंहिं बि स्टेशन तां असांखे मिली वियो त पोइ असां, छो जो हिते त सॼो टैलेंट निकितो आहे, छो जो असांखे कंपनसेशन त करणी आहे। मोहम्मद आज़म बेटा मदाह मुस्तफ़ा जे अॼु जे हिन प्लेटफॉर्म तां
तो खां असां इजाज़त वठंदासीं। बेटा आप कोई सिंधी मुझे सुनाएं। मोहम्मद एहसान। लख तो ते दूध लख तो ते सलामा लख तो ते दूध लख तो ते सलामा मुझा मोहम्मद मेरा लख तो ते दूध मुझा मदीने जमीरा लख तो ते सलामा। शाबाश बाबा शाबाश। मोहम्मद इस्माइल तमामु सुठो। मोहम्मद एहसान नालो तव्हांजो। मोहम्मद एहसान, अल्लाह तव्हांखे ख़ैर सां रखे। अञा तव्हां मासूम आहियो, अञा महिनत कयो। असां वटि तव्हांजो एड्रेस ऐं नंबर वग़ैरह सभु कुझु आहे। असां तव्हां सां कॉन्टेक्ट ज़रूरु कंदासीं। फ़िलहालु तव्हां पंहिंजी सीट ते वेहो। तव्हांजी वॾी महिरबानी, लख कुर्ब तव्हांजा। अच्छा बाबा वकार ॿ लाइनूं सिर्फ़ु ॿुधाए। मुझे कर का मदद या नबी मुस्तफ़ा, मुझे कर का मदद या नबी मुस्तफ़ा, ए हबीबे खुदा खातमुल अंबिया, मुझे कर का मदद। बाबा तूबा शबीर, तव्हां 2 सिटूं वरी ॿुधायो। खुदा रा कर मदद मुझी भलो कर भर जला मदनी भलायो तू कदो आही भलो कर भर जला मदनी। थैंक यू सो मच तूबा, थैंक यू। अब तव्हां ख़बर ॿुधण खां पहिरियों ई दिलि पुट हौसलो हारे वेठा हुआ। तव्हां थोरी वेंदव, तव्हां त पास आहियो, मायूस छो थिया तव्हां? जी तूबा या थकनि जे करे या घणे इंतज़ार जे करे या पहिरियां ई तूं सम्झी चुकी आहे त बसि मां न वेंदसि सखर ग्रांड सेट ते। तूं जेको पहिरें राउंड में पढ़ियो न, ख़बर अथव उन में छाजे लाइ विहारियोसीं? तव्हां एतिरो एक्स्ट्रा ऑर्डनरी एफर्ट सां न पढ़ी त मजबूर थी करे असां चयोसि त बाबा वेहो तव्हां। ऐं लेकिन ही पोएं राउंड में तव्हां कमज़ोर, हाणे वरी अञा कमज़ोर। हाणे इहो आहे त तव्हांखे असां रखंदासीं जंप सीट ते। ठीकु आहे बाबा। नवाब शाह मां अगरि असांखे का नथा थियनि, एतिरो टैलेंट न आहे त पोइ मुंहिंजा बच्चा, मुंहिंजो डायरेक्टर तव्हां सां राब्तो कंदो। बाबा तव्हां सभिनी जा नंबर असां वटि आहिनि। तव्हां बिल्कुलु ऐं साॻे हुन इमरान सां भाई, साॻे जज़्बे सां तव्हां तूबा महिनत कंदा शबीर रहिजो। जो नंबर रखी छॾिजो। जेके जंप सीट ते अदड़ियूं आहिनि उन्हनि जो नंबर रखी छॾिजो वठी करे। साईं तूबा, थैंक यू सो मच बच्चा, थैंक यू थैंक यू। त मुस्तफ़ा हे जिन्हनि जो प्रोमोट हलियो, मां सोचियुमि त न ईंदा एतिरा माण्हू, ऐं अगरि ईंदा बि त केतिरा हूंदा उहे, ऐं पर मूंखे मुश्किल आहे इहो फ़ैसिलो करणु। मक़सदु 10 जो मार्जन हुयो हिन स्टेशन तां। रिक्वेस्ट कई ख़ान साहब त उहा वरी 12 थिया। वरी अॻिते वधीक ॾिसो न कंहिंसां अॻिते हली ग्रांड सेट तव्हांजो नसीब आहे। अगर हसान भाई नहीं मेहनत करेगा वहाँ पे तो वो इसका नसीब होगा। आप बच्चे नहीं नसीब करेंगे तो आपका नसीब होगा। तो अभी मैंने इनको रिक्वेस्ट की अपने इदारे को, तो 14 जो है ना हम यहाँ से सिलेक्ट करेंगे। तो अब मैं तो और कोई सस्पेंस क्रिएट कर ही नहीं सक रहा। आप लोग खुद गिन चुके हैं कि हम कितने ऊपर खड़े हैं। अब आप में से कोई 2 जाएंगे, अब कौन जाएंगे वो फिर बाद में पता पड़ेगा। तो सबसे पहले तो हम एक कार्ड बनाते हैं। बेटा आपको मुबारक हो, आप हमारे साथ ग्रांड सेट पे चलेंगे। बस ये कार्ड ठाए बेटा, उधर उधर खड़े रहो, खड़े रहो। वकार नूर झोली भरया रसूल
रसूल अल्लाह झोली मुंजी आहे खाली झोली रया रसूल अल्लाह ना है ताकत मुमें माली अच्छा जी, फैसले जूं घड़ियूं ख़त्म। मदाह मुस्तफ़ा में रसूल अरबी त सभिनी जी हर रूप में हर रंग में मदद कंदो आहे, पर हिते असांजी अल्लाह से मदद कई त असां पंहिंजे फ़ैसिले में पंहिंजे ईमान खे, अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे हाज़ुर नाज़ुर सम्झी करे फ़ैसिलो कयो आहे। हिन मां अगरि कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त उहो असां इन जा ज़िम्मेवार हूंदासीं अगरि ग़लति फ़ैसिलो थियो हूंदो त। सभ खां पहिरियां वकार नूर, तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां सिलेक्ट थिया आहियो। जेके 30 असांजा टॉप 30 आहिनि उन में तव्हां सिलेक्ट थी चुका आहियो। अचो पंहिंजो तव्हां कार्ड वठो। वकार नूर मुरसल मूंखे मदीने घुरा मुंहिंजी दिलि शुमाइला बतूर। मांदी या रसूल अल्लाह मतरोई थैंक यू सो मच। तव्हांखे मुबारक हुजे शुमाइला, तव्हां शामिल थी चुका आहियो टॉप 30 में। मोहम्मद हसान, हसान तव्हांखे मुबारक हुजे। झोली भरया रसूल अल्लाह ज़ैनुल आबदीन, झोली मुंजी आहे खाली झोली रया सना हुसैन, हुसैनी, सना हुसैनी, सना हुसैन। अचो पुट अचो। ना है ताकत मुमें सना तोखे मुबारक हुजे बच्चा। सईदा आलम, जो कोई तू जीते रहो बेटा, जीते रहो। आपका नाम क्या है? चलो जी, आए कायनात, आपको मुबारक हो कायनात, आप शामिल हो चुके हो टॉप 30। दे दे मुझको कुछ और न दे अपनी तमन्ना